लकी ग़ुलाम शाह में अंजुमन अकबरिया इमाम बारगाह तरफ़ां 17 रबीउल अव्वल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़ुशी में शानदार ऐं रूह परवर तक़रीब मुनक़द कई वई। प्रोग्राम में शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो, जंहिं बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं ऐं मनक़बतूं पेश कई वयूं। अंजुमन अकबरिया इमाम बारगाह जे उहिदेदारनि ऐं मुअज़्ज़िज़ शहरियुनि जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में केक काटियो ऐं पंहिंजे अक़ीदे जो इज़हार पिणु कयो। उन खां पोइ मदरसा जवादिया खां साईं किफ़ायत हुसैन अब्बासी, शाकिर हुसैन सुमरो, मुख़्तियार अली अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में अज़ीम व आलीशान रैली कढी वई, जेका बस स्टैंड अंजुमन अकबरिया इमाम बारगाह ऐं शाही बाज़ार खां थींदी वापसि मदरसा जवादिया में इख़्तिताम पज़ीर थी। मुक़र्रिरीन पंहिंजे ख़िताब में चयो त मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महफ़िलूं मोहब्बत, भाईचारे ऐं इत्तेहाद जो पैगाम ॾियनि थियूं, जॾहिं त अहिड़ियूं महफ़िलूं नौजवान नसल खे इस्लाम जी तालीमात ॾांहुं माइल करण में अहम किरदारु अदा कनि थियूं। आख़िर में मुल्क जी सलामती, अमन ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं, जॾहिं त शिरकत कंदड़नि में तबरुक ऐं मिठाई पिणु विरहाई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।